हामिलीन अर्श फरिश्ता अल्लाह उन्हनि खे मुक़ररु करे छॾियो आहे त जेके मुंहिंजा पाना तौबा ताइब थियनि था, मदाइनि वारी, मठाइनि वारी, ॾोहनि वारी ज़िंदगी खे छॾे करे दीन वारी ज़िंदगी इख़्तियार कनि था, तव्हां उन्हनि जे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुरो। الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم फरमाया अल्लाह जा उहे फरिश्ता यहमिलून अर्श जेके रब जे अर्श अज़ीम खे खयो बीठा आहिनि, वमन हौलहू ऐं उहे फरिश्ता जेके रब जे अर्श जे चौधारी तवाफ़ पिया कनि। यक वक़्तु 70,000 फरिश्ता तवाफ़ कनि था रब जे अर्श अज़ीम जो। 70,000 तवाफ़ करे वञनि पिया, 70,000 ॿिया था अचनि, उहे तवाफ़ करे वञनि था, 70,000 टिया था अचनि, उहे तवाफ़ करे जो वञनि था त 70,000 ॿिया था अचनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया त अल्लाह जा फरिश्ता एॾा ज़्यादा आहिनि जो क़यामत ताईं जेके पहिरीं वारे तवाफ़ करे विया उन्हनि जी वरी बि वारी कान ईंदी। हाणे फरिश्ता दुआऊं था कनि, युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम, उन्हनि जो पंहिंजो विर्द ही आहे जो हू रब जी तस्बीह ऐं तहमीद बयान पिया कनि, रब जी वॾाई बयान पिया कनि, रब जी पाकाई बयान पिया कनि। वयुमिनून बिही ऐं अल्लाह जी रहमत में पुख्तो उमेद ऐं पुख्तो यकीन भी रखनि पिया। वयस्तग़फिरून लिल्लज़ीन आमनू वयस्तग़फिरून लिल्लज़ीन ताबू, जेके तौबा करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार पिया कनि। चवनि छा था? चवनि था रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमतन व इल्मा, रब्बा तुंहिंजो इल्म त हर शइ खां वसी आहे, तुंहिंजी रहमत भी हर शइ खां वसी आहे। हे तुंहिंजा बांदड़ा गुनाहगार ख़ताकार, इन्हनि जो वार वार गुनाहनि में, सुबुह शाम गुनाहनि में, ॾींहुं राति गुनाहनि में, पूरी ज़िंदगी इन्हनि जी गुनाहनि में, 24 कलाक जी ज़िंदगी गुनाहनि में भी गुज़रे। एतिरा ख़ताकार ऐं एॾा गुनाहगार आहिनि, इन्हनि जे गुनाहनि ज़मीन ऐं आसमान जे ख़ला खे भरे छॾियो आहे। लेकिन रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमा, रब्बा तुंहिंजी रहमत हर शइ खां वसी आहे। पाननि जा गुनाह जेॾा बि घणा हुजनि पर तुंहिंजी रहमत खां घणा न आहिनि। पाननि जा गुनाह जेतिरा बि घणा हुजनि पर तुंहिंजी रहमत खां त घणा न आहिनि। व इल्मन, रब्बा तुंहिंजो इल्म बि वसी आहे, पाने जो इल्म महदूद आहे, पाने का ख़ताऊं थियनि थियूं, पाने का गुनाह थियनि था, पाने का नफ़रमानियूं थियनि थियूं। के गुनाह त बानो ॼाणे वाणे करे थो, के त पाने का ख़ता में थी पवनि था। किन गुनाहनि जो पाने खे इल्म हूंदो आहे, के गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि जो बानो गुनाह करे बि वेंदो आहे पर उन खे ख़बर ई कान पवंदी आहे, बेइल्मी हूंदी आहे त मूं को गुनाह बि कयो आहे। पाने ख़ताऊं ऐं गुनाह कया, के गुनाह बाने खे यादि आहिनि, के गुनाह बाने खे विसरी विया आहिनि, यादि ई न आहिनि। लेकिन रब्बना वसिअत कुल्ल शैइन रहमतन व इल्मा, रब्बा तुंहिंजी रहमत भी हर शइ खां वसी, तुंहिंजो इल्म भी हर शइ खां वसी। पाने खे गुनाह यादि आहिनि या न आहिनि, लेकिन तुंहिंजे इल्म में त आहिनि, तुंहिंजे इल्म में त आहिनि। पोइ तूं माफ़ फरमा। फ़ग़फ़िर लिल्लज़ीन ताबू, रब्बा जेके तौबा ताइब थियनि था तूं उन्हनि खे माफ़ फरमा। जेके वाइदो ऐं वचन था कनि, रब्बा जेके मदायूं कयूंसीं से कयूंसीं, जेके ठगियूं कयूंसीं से कयूंसीं, अॼु तुंहिंजे दर ते आया आहियूं।
तो बताए थियो आइंदा गुनाह कोन कंदासीं पंहिंजे गुनाहनि जे मथां पिशेमान थिया आहिनि परेशान थिया आहिनि अॻे वारी ज़िंदगी खे सुधारण जो इहो इरादो रखनि था फ़ग़्फ़िर लिल्लज़ीना ताबू रब्बा जेके तौबा ताइब थियनि था तूं उन्हनि खे माफ़ फरमा वत्तबऊ सबीलक ऐं जेके तुंहिंजे दग ते आया आहिनि मटाइण वारो दग मठाइण वारो दग गुनाहनि वारो दग नाफ़रमानी वारो दग छॾे करे रब्बा इताअत ऐं फ़रमान बरदारी ॾे दग ते आया आहिनि इस्लाम ॾे आया आहिनि ऐं अमली ज़िंदगी ॾे आया आहिनि गुनाहनि खां तौबा करे नेकी ॾे आया आहिनि वक़िहिम अज़ाबल जहीम रब्बा तौबा भी कनि पिया गुनाहनि वारी ज़िंदगी छॾे करे नेकी वारी ज़िंदगी अपनाइनि पिया तुंहिंजे राह ते अचनि पिया तुंहिंजे दग ते अचनि पिया इस्लाम ऐं ईमान वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया वक़िहिम अज़ाबल जहीम तूं इन्हनि खे जहन्नम जे अज़ाब खां बचाए रब्बना वादखिलहुम जन्नाति अदनिन अल्लती वअदतहुम रब्बा इन्हनि खे न सिर्फ़ जहन्नम खां बचाए बल्कि जहन्नम खां बचाए करे वादखिलहुम जन्नात इन्हनि खे बाग़ात में दाख़िल फरमा जन्नतुन में दाख़िल फरमा वअदतहुम जे जन्नत जो तो इन्हनि सां वाइदो कयो आहे वमन सलह मिन आबाइहिम तो ही बानो पियो करे गुनाहनि वारी ज़िंदगी ही बानो पियो छॾे पर रब त ॾिस केॾो करीम आहे फ़रिश्ता इने तौबा करण वारे जे लाइ त दुआऊं पिया कनि त रब्बा हे बानो तौबा पियो करे रब्बा ही बानो गुनाहनि वारी ज़िंदगी छॾे करे फ़रमान बरदारी वारी ज़िंदगी ॾे अचे पियो रब्बा तूं इन खे माफ़ फरमाए इन खे जहन्नम खां बचाए इन खे जन्नत में दाख़िल फरमाए पर सिर्फ़ इन खे न इन जी तौबा जी बरकत सां इन जे दीनदारी जी बरकत सां इन जी नेकी जी बरकत सां वमन सलह मिन आबाइहिम ऐं इन्हनि जे अबनि ॾाॾनि मां जेके नेक साला थिया व अज़वाजिहिम जेकॾहिं मुड़ुस तौबा पिया कनि त उन्हनि जूं घर वारियूं जे घर वारियूं तौबा पियूं कनि त उन्हनि जे मुड़ुसनि खे वज़ुर्रियातिहिम ऐं उन्हनि जे औलाद खे बि माफ़ फरमा तौबा हे बानो पियो करे गुनाहनि वारी ज़िंदगी इहो बानो पियो छॾे पर फ़रिश्ता इन बहाने जे लाइ बि दुआ पिया कनि त इन्हनि जे अबनि ॾाॾनि औलाद ऐं घर वारनि जे लाइ बि दुआऊं पिया कनि रब्बा इन खे माफ़ फरमा इन खे जहन्नम खां बचाए इन खे जन्नत में दाख़िल फरमाए सिर्फ़ इन खे न वमिन आबाइहिम इन जे अबनि ॾाॾनि खे बि जन्नत में दाख़िल फरमाए व अज़वाजिहिम व ज़ुर्रियातिहिम इन्हनि जे घर वारनि खे बि इन जे औलाद खे बि जन्नत में दाख़िल फरमाए इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम रब्बा तूं त ग़ालिब हिकमत वारो आहीं तूं त इन ॻाल्हि जे मथां क़ादिर आहीं जो हिकिड़े जी तौबा जे करे इन जे पूरे कुटुंब खे माफ़ करे छॾी अल हकीम वरी तूं हिकमत वारो बि आहीं तूं पंहिंजे हिकमत जे तहत इन्हनि बाननि जे मथां फज़ल जो कलम फेरे छॾ इन्हनि जे मथां अफ़ु ऐं दरगुज़र जो कलम फेरे छॾ तूं इन्हनि खे गुनाह माफ़ करे छॾ जन्नत के हकदार बनाए छॾ वक़ीमुस सय्यिआत वमन तक़ि सय्यिआत यौमइदिन फ़क़द रहिमतह रब्बा इन्हनि खे सय्यिआत खां बचाए नाफ़रमानियुनि खां बचाए ख़तरे वारनि वादियुनि खां बचाए तुंहिंजे नाफ़रमानी ऐं इस्यान और निस्यान खां बचाए वमन तक़ि सय्यिआत यौमइदिन फ़क़द रहिमतह ऐं क़यामत वारे ॾींहुं जे बाने खे तो मुश्किलात खां बचाए छॾियो आहे उन जे मथां तुंहिंजो तमामु वॾो रहम थियो आहे इन्हनि खे पंहिंजे रहम जी आगोश वठि
तो अल्लाह जी रहमत एडी बाने ॾे मुतवज्जह हूंदी आहे। बानो सिर्फ़ रब ॾे रुजू करे पियो, तौबा ताइब थिए पियो, पंहिंजे गुनाहनि वारी ज़िंदगी खे छॾे पियो, अल्लाह फ़रिश्ता मुक़ररु करे छॾिया त हे 70,000 फ़रिश्ता यक वक़्त इन बाने जे लाइ दुआऊं पिया घुरनि। रब जी रहमत जो वास्तो ॾेई करे, रब जे इल्म जो वास्तो ॾेई करे त रब्बा बानो जेॾो बि ख़ताकार आहे, जेॾो बि गुनहगार आहे, जेॾो बि नाफ़रमान आहे, उन जा गुनाहनि ज़मीन आसमान जे ख़ला खे भरे छॾिया, पर न इन्हनि जा गुनाह तुंहिंजी रहमत खां वधीक आहिनि, न इन्हनि जो इल्मु तुंहिंजे इल्म खां वधीक आहे। रब्बा बाने खे गुनाह यादि आहिनि या न आहिनि, इन जे इल्म में आहिनि या न आहिनि, जेके बि गुनाह इन जे खाते में आहिनि रब्बा सभिनी खे माफ़ करे छॾे। तंहिंजे करे आख़िरी अयामनि असां इस्तिग़फ़ार जी कसरत कयूं, पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी वठूं, परवरदिगार खे परचाए वठूं, अल्लाह जो ख़ौफ़ असां पंहिंजी दिलि में पैदा कयूं। मख़लूक जो ख़ौफ़ आहे, जेकॾहिं को ग़लति कमु कयूं था त मख़लूक खां लिके करे कयूं था, पर ख़ुदा जो ख़ौफ़, ख़ुदा ख़ौफ़ी हुजे ऐं जॾहिं बाने जी दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ अची वियो न त नेकी करणु आसान थी पवंदी, गुनाह छॾणु आसान ऐं गुनाह करणु मुश्किल थी पवंदी। जॾहिं बि बानो गुनाह ॾे वाझाईंदो, फौरी उन जे दिलि में ख़्यालु आयो त मुंहिंजो रब त ॾिसे, उनखे हिसाब ॾे। त हर वक़्तु इन शइ जो इस्तेज़ार रखो, ही ध्यानु रखो त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे पियो, मुंहिंजो रब मूंखे ॾिसे पियो, रब मूंखां इंतकाम वठण ते क़ादिर आहे। जॾहिं बाने जी जॾहिं इहा नज़र आहे रब ते त हर गुनाह छॾे। ख़ानकाहुनि में दरगाहुनि ते बुज़ुर्ग अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं हणाईंदा आहिनि, उहो इन जे करे हूंदी आहे त बाने जी दिलो दिमाग़ में अल्लाह जो ध्यानु वेही रहे। जॾहिं दिलो दिमाग़ में अल्लाह जो ध्यानु वेही रहियो त हाणे नेकी करणु बाने जे लाइ आसान, गुनाह छॾण बि आसान ऐं शरीयत मुताबिक़ हलणु बाने जे लाइ आसान थी। ऐं जंहिंजे दिलो दिमाग़ में अल्लाह जो ख़ौफ़ वेही रहियो, पोइ तो उनखे गोली हणे छॾियो, गोली बर्दाश्त कंदो पर रब जी नाफ़रमानी बर्दाश्त कंदो। कैफ़ियत बाने जी ठही थी पए, बशर्ते कि अल्लाह जो ध्यानु बाने खे नसीब थी पए आला क़िस्म। जंहिं बाने खे अल्लाह जो आला क़िस्म जो ध्यानु नसीब थी पियो, उहो बानो विलायत जे मक़ाम खे पहुची ऐं ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह जो ख़ौफ़ बाने खे गुनाहनि खां रोके।